कुंवार कयो यज्ञ कुंड जे चौधारी पंहिंजा पंहिंजा आसन वालाड़े वेही रहिया। वेलीअ जे वक़्त वशिष्ठ मुनि सतानंद खे घुराए कुंवार आणण जी आज्ञा ॾिनी। सीता मंगलिक पोशाक पाए सहेलियुनि सां गॾु माता ऐं माइटनि समूह गॾिजी मंडप में आई। उन महिल ऋषि मुनि ऐं गुरु ब्राह्मण विधिअ सां देव मंत्र उच्चारण ऐं शांति पाठ पढ़ण लॻा ऐं हिन तरह वेदीअ जो आरंभ कयाऊं। वेदी अर्जुन पहिरियों द्रौपदी चोॾस मंगला चारि मंगल चोॾसियूं हे स्त्री हे बता। वर्ती श्री रामचंद्र सती हीअ सीता बानमती भोज राजा चढ़ी थिया सवार घरे ईश्वर जो अवतार खामद आयो खल्क। बोल सिया रामचंद्र की जय। होम जे वक़्तु अग्नि देवता देह धारे घणे प्रेम सां आहुतीअ खे वरिती। भाग वारो जनक जंहिं वक़्तु श्री रामचंद्र जा चरण कमल धोअण लॻो उन वक़्तु सभु लोक जय जय जी धुन करण लॻा। बोल सिया रामचंद्र की। कहिड़ा आहिनि उहे चरण कमल जे महादेव जे हृदय रूपी तलाव में हमेशह स्थित रहनि था। कलयुग जा सभई पाप जिन जे स्पर्श करण सां नाश थी वञनि था ऐं जन जे छुअण करे मां पापण गौतम ऋषिअ जे स्त्रीअ अहिल्या परम गतिअ खे पातो। जिन चरण कमल जे पूर्ण रूप श्री गंगाजीअ खे महादेव पंहिंजे मस्तक जे मथां जले थो ऐं जंहिंमें फ़क़ति स्नान करण करे करोड़नि जन्मनि जा पाप नाश थी वञनि था। बोल सिया रामचंद्र की जय। अहिड़ीअ तरह कुल जूं सभई रीतियूं रस्मूं पूरियूं थियूं ऐं राजा जनक कन्या दान ॾिनो। जीअं हिमाचल पर्वत महादेव खे पार्वती ॾिनी हुई ऐं समुंड विष्णु भॻवान खे लक्ष्मी ॾिनी हुई अहिड़ीअ तरह जनक राजा श्री रघुनाथ जीअ खे सीता अर्पण कई ऐं विधीअ सां होम करे घोट कुंवार जो पलव पली ॿधो ऐं वेदीअ जे चौधारी फेरा ॾियाराईं जंहिंखे ॾिसी देवताउनि कल्प वृक्ष जा गुल वसाया। बोल सिया रामचंद्र की जय। ऐं उन वक़्तु श्री राम सीता जो सुंदर पाशे जो बिलोरीअ ऐं जवाहरदार खंभनि में पए छिमकियो। उनखे ॾिसी कामदेव बि लॾी पए थियो। जंहिं वक़्तु श्री रामचंद्र सीता जे सुंदर तारूअ ते तिलक ॾिनो उन वक़्तु देवताउनि ख़ूब झांझ डप वॼाया। मुनि वशिष्ठ ऐं सतानंद उन वक़्तु घोट कुंवार खे गृहस्थ आश्रम में सुखी थी रहण जो ई उपदेश ॾिनो जो हर कंहिं नर नारीअ खे हीअं सां हलाइण जो। भॼन उपदेश राग भेरी। जंहिं स्त्री ऐं पुरुष जो पाण खां वधी प्यार आहे जन्म तंहिं जोड़े संदो जग में जवाहर दान आहे। नार नित नर खे निमे साई स्वामी आ सती थिए जुदा न जन खां ही देव जो वीचार आहे। दुख भी सह सुख भी सह दुख खां न हरगिजी दी रखे गॾिजी गुज़ारे घोट सां भाङो में भाईवार आहे। खूह जो ऐं नल जो पाणी जीअं मिली हिकु थी वञे प्रेम प्रीति दिलि जो तीअं देह खे दरकार आहे। नार पंहिंजे प्राण खां बि पुरुष खे प्यारो रखे पुरुष पुण पर्दो ढके ही धर्म जो प्रचार आहे। प्रेम प्रीतिअ साण धोई प्रेम सां पत्नी प्रीतिअ साण धोई प्रेम सां पत्नी पीए हिन जन्म में छोटकारो मोह मुख द्वार आहे। गुलनि सां गॾिजी रहे थी सुरंदी जीअं संसार में पाछो न थिए वण खां परे। माता खां नंढो ॿार आहे पिंगलो हुजे कोड़ो पति कष्ट अंधो पाणो हुजे नार जो नर भावरो बि साह जो सरदार। भावरो ब्रह्मा विष्णु खां वाधारे आहे पति परमात्मा स्त्रीअ जो घोट गिरधर ऐं किशन कलतार। तंहिं करे ही गृहस्थनि जो
तंहिं करे ही गृहस्थनि जो गाॾो हलायो गौर सां चइनि आश्रमनि में गृहस्थी मिड़नि जो मुख्तियार समुंड मां वाह निकिरनि नदियुनि नाला ऐं तलाउ गृहस्थ मां पलिजी रहियो तहिड़ीअ तरह संसार आहे सभिनी धर्मनि में सुठो आहे गृहस्थ रूपी आश्रम ॿिनि मुंहिंजा 12 थियनि छा गुलनि जो गुलजार हिकु पीछे सां न हरगिज़ हो त गाॾी थी हले गृहस्थीअ जो गाॾो तीअं ॿिनि सां बदल व्यवहार बोल सियावर रामचंद्र की जय। अहिड़ीअ तरह सुख सां श्री रामचंद्र जो विवाह समाप्त थी वियो राजा दशरथ जे बाक़ी 3 पुटनि जो बि अॻो पोइ विवाह थियो जीअं त पुष्केतु राजा जी कन्या मांडवीअ जा सभिनी गुणनि जी खाण हुई भरत सां परणाई हुई जानकीअ जी नंढी भेण उर्मिला जा शील सत्या जी साक्षात देवी हुई लक्ष्मण सां परणाई हुई ऐं श्रुत कीर्ति जा शांतीअ जो सागर हुई शत्रुघ्न सां परणाई हुई जॾहिं चइनि राजकुमारनि जा विवाह थी चुका तॾहिं शेण पाण में ॾाढो ख़ुशि थिया ख़ूब दान पुण्य करण लॻा राजा जनक कन्याउनि खे ॾाज में केतिरियूं सहेलियूं हाथी घोड़ा पालतू जयवार ॾिना बोल सियावर रामचंद्र की जय। जेतिरा वॾा हुननि जो हुई सामर्थ्य ओतिरी ताक़त वॾी कई आहे ओतिरो दान बि कयो भॼन जनक राव संदसि भाव शेणनि सां ॾेखारे सोना साज ॾिना दाज सुठा साज जर जयवार बेशुमार हीरा हार हज़ारे अस्त्र शस्त्र उमदा वस्त्र भूषण ग्रस्त संभारे मोहन थाल मिठा माल हीरा लाल हिंदोरा वॾा लॾूं सोना गॾूं पंहिंजे हॾूं प्यारे अंब अखरोट ॾिना लोट रेशम कोट कुआरे सुहिणी खट सोना छट ते पट पथारे ॾिना लाग पाए पाग पंहिंजी वाग वराए हेमन दास थिया भुलास मंझूं प्यास राजा दशरथ पंहिंजा 4 पुट नुंहंनि समेत ॾिसी ॾाढो प्रसन्न थियो चारई पारियूं पंहिंजनि घोटनि साण ईअं पयूं शोभियूं जीअं 4 अवस्थाऊं जागृत सुपन सुखोपत तुरिया पंहिंजनि स्वामिनि विश्व तेजस प्राज्ञ ऐं अंतर्यामीअ सां रहंदियूं हुजनि राजा दशरथ पंहिंजा 4 राजकुमार ऐं नुंहंरूं ॾिसी अहिड़ो त गदगद थियो ॼण की 4 क्रियाऊं श्रद्धा तपस्या सेवा भक्ति समेत 4 फल धर्म अर्थ काम ऐं मोक्ष प्राप्त थिया त बोल सियावर रामचंद्र की जय।